चांहि ऐं पापा नेरनि लाइ बहितरीन सम्झा वेंदा आहिनि ऐं अक्सर माण्हू नेरनि में पापा चांहि खाइण पसंदि कंदा आहिनि, पर माहिरनि इन खे सिहत लाइ ख़तरनाक करार ॾिनो आहे। सो अचो त ॼाणियूं त पापा चांहि पीअण सां तव्हांखे कीअं नुक़सान थी सघे थो। माहिर चवनि था त पापा हिक क़िस्म जे ख़ुश्क ऐं मिठी डबल रोटी आहे जंहिंमें खंड, जिलेटिन, ट्रांस फैट्स जो मिक़दार वधीक हूंदो आहे। इन सां इंसानी मुदाफ़ियती क़ुवत मुतासिर थींदी आहे। मियो क्लिनिक जर्नल में शाया थियल हिक मुताले मां मालूम थियो आहे त पापनि में मानीअ खां वधीक कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। 100 ग्राम पापनि या बिस्किटनि में 407 किलो कैलोरीज़ थी सघनि थियूं। हिक रिपोर्ट मूजिब पापा अक्सर बासी मानीअ मां ठाहिया वेंदा आहिनि जेका सिहत लाइ नुक़सान पहुचाइण जो वॾो सबबु आहे। इहो ई सबबु आहे जो पापा खाइण वारनि जे पेट में सूर जा मसइला बि थी पवंदा आहिनि। मिठी चांहि ऐं मिठा पापा नेरनि में मज़ो त ॾींदा आहिनि, पर शुगर जे वधीक मिक़दार सबबु जिस्म में शुगर लेवल वधी वेंदी आहे, जंहिंजे करे जिस्म में इंसुलिन लेवल मुतासिर थींदी आहे। रोज़ानो पापा खाइण तव्हांखे शुगर जो मरीज़ बणाए सघे थो। पापनि ऐं चांहि में कार्बोहाइड्रेट जो वॾो मिक़दार हूंदो आहे जंहिंसां पिणु मुदाफ़ियती क़ुवत मुतासिर थिए थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk